गुलपरी नाहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ, अदाकार काज़ी अब्दुल सत्तार आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, अॼु असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल तुलाब जी। जी हाँ, जीअं अवां ॾिठो त गुलपरी घर में न आहे त हू चवणु लॻो छा, त हाणे अवां इन मां अंदाज़ो लॻाए चुका हूंदा त हिन ड्रामे में जहिड़ो केतिरो थी सघे थो ऐं मुराद हाणे छा कंदो। हाणे इहो इल्ज़ाम कंहिं ते लॻंदो ऐं जेको हिननि जो नज़रियो आहे ही इन सोच में आहिनि त गुलपरीअ खे सोडल अगवा करे वियो आहे। हाणे इहो ॾिसणो इहो अॻिली क़िस्त में त छा सोडल अगवा करे वियो आहे या गुलपरी पाण हितां निकिरी मीर मंसूर ख़ान वटि पहुती आहे। जेकॾहिं मीर मंसूर ख़ान वटि गुलपरी उन वटि पहुती आहे त पोइ इहो उनखां इहो पुछा कंदी त तो मूंखे दोज़ख जे हिन अड़ाव में छो उछलायो। मुंहिंजो भाइनि त मुंहिंजो ख़्यालु न रखियो, पर तो बि मुंहिंजो ख़्यालु न रखो। हेॾां हाणे हीअ जेका कूंज जेको ड्रामो रचाईंदी ऐं जेको होॾां मिठू जेको आहे जेको नियापा खणे पियो मीर मंसूर ख़ान जा, त उहो मिठू कहिड़ा कहिड़ा कम ॾेखारींदो। ऐं अवां जीअं ॾिठो ॿिए पासे मीर शहनवाज़ ख़ान जेको हेॾो सारो मुंबड़ मचाई बीठो आहे, जेको हेॾो सारो इनखे ईअं खणी चइजे त जेका ही पंहिंजो जेको आहे अदाकारी जा जौहर ॾेखारे थो पियो। हीउ जेको असांजो हीउ बहितरीनु अदाकार अख़्तर खोखर साहिबु ऐं जेको ज़ाहिर आहे इन कैरेक्टर जे हवाले सां उन पंहिंजो बहितरीनु नमूने सां कैरेक्टर निभाइनि पिया ऐं तमामु ज़बरदस्त नमूने सां निभाइनि पिया। त हाणे एॾां बि इन पंहिंजो जेको आहे जेके चाल उहो हली चुको आहे, ईअं सम्झ त हीअ जेका नोटण वारी जेकी चाल आहे उहो हली चुको आहे चाल। ऐं होॾां हाणे ॾिसणो इहो आहे त छा ही मीर शाहनवाज़ ख़ान मीर मंसूर ख़ान खे ईअं झुकाए सघे थो या नथो थो झुकाए सघे। जेकॾहिं हू रज़न वारा अॼु उन्हनि वटि पहुता बि आहिनि संग वठण जे लाइ, जे गुलपरी उन वटि न आहे मौजूदु, त आख़िर मुराद छा कंदो ऐं उन्हनि खे कहिड़ी वर्दी ॾींदो ऐं छा ही मुराद वारा उन मथां हमिलो कंदा या जेको आहे पंहिंजी जेको उन्हनि जी सौटी ते कूंज रहियल आहे त छा जहिड़ो करे कूंज खे बि हितां वठी वेंदा। इहो सारो जेको जहिड़ो आहे जेका अचण वारी क़िस्त आहे, अचण वारी जेका क़िस्त आहे 46 क़िस्त नंबर 46 में अवां पूरो इन जेको आहे इन क़िस्त खे इंजॉय कंदव बहितरीनु नमूने सां, ज़बरदस्त नमूने सां इन क़िस्त खे अवां जेको आहे इंजॉय कंदव ऐं तमामु बहितरीनु। ऐं हुनखां अलावा मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं अवां दोस्त आहियो मुंहिंजे हिन चैनल ते त सभ खां पहिरियां अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजा जाने मुंहिंजा जिगर बेल आल बटण खे दॿाइण न विसारियो। जीअं त बेल आल बटण खे जेका दॿाईंदव त उहा जेका मुंहिंजी नेक्स्ट वारी जेको आहे वीडियो उनजो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं बाआसानी पहुची वेंदो। ऐं ईअं ई मां कोशिशि कंदो आहियां त जेका बि मुंहिंजी न्यू अचण वारी जेका बि वीडियो आहे उहा अवां दोस्तनि ताईं बाआसानी पहुचे ऐं वधि में वधि मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त अवां दोस्तनि खे मां पूरी गाइडलाइन ॾेई सघां ऐं हिन ड्रामे बाबति आगाही ॾेई सघां, अवां दोस्तनि ताईं पहुचाए सघां। ऐं जेके जेके दोस्त मुंहिंजा परे परे जा आहिनि, ठठे जा आहिनि, मातली जा आहिनि, बदीन जा जेके बि दोस्त आहिनि, मां हर वीडियो में उन्हनि दोस्तनि जा नाला खणंदो आहियां। ऐं जेके बि न्यू दोस्त आया आहिनि उहे जेका पंहिंजा नाला नथा लिखनि कमेंट में ऐं कमेंट बिल्कुलु घटि था कनि, जीअं कॾहिं उहे दोस्त पंहिंजा नाला असांजे हिन वीडियो में या असांजे उन ॿियनि दोस्तनि ताईं पहुचाइण चाहिनि था, त मां उन्हनि दोस्तनि खे चवंदो हलंदुसि त प्लीज़
पंहिंजो जेको आहे नालो बि लिखो कमेंट में, ऐं जेको आहे लाइक बि कयो, ऐं ॿुधायो सिटीअ जो नालो, ऐं कहिड़े सूबे में रहो था, कहिड़ी मुल्क में रहो था, इहो बि ॿुधाईंदा हलो दोस्तो। ऐं हुनखां अलावा मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं अव्हां जेके असांजा दोस्त आहिनि, मां हुनजा अॻु में बि नाला खणी चुको आहियां। मुंहिंजो भाणे जो जेको मूंखे हमेशह मामूस ॾींदो आहे, मूंखे इज़त ॾींदो आहे, मूंखे मान ॾींदो आहे, उहो आहे असगर अली थेबो साहिबु, जेको आहे बदीन खां। जी हा, बदीन ज़िलो बदीन आहे, ऐं जेको जो शहर आहे उहो तहसील आहे या तालुको आहे उहो आहे कढण जेको आहे शहर जो आहे अदो। असगर थेबो साहिबु, उनजा बि लख तोरा लख लाइक आहिनि, उनजी बि वॾियूं मुहबतूं आहिनि जेके ॻणण जोॻियूं न आहिनि। ऐं मां जेके बि दोस्त मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसनि था पिया, उन्हनि दोस्तनि जी बि वॾियूं महिरबानियूं ऐं लख तोरा लख लाइक। ऐं अव्हां दोस्तनि खे हिकिड़ो ॿियो बि मशवरो कंदो हलंदुसि त अव्हां दोस्त मूंखे हिकिड़ो रायो बि ॾींदा हलो त अनक़रीब मां अव्हां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु जेको आहे हिकु ख़ुशख़बरी खणी अचां पियो, ऐं उन में अव्हां मूंखे कमेंट बि कंदा हलो त मां उहो जेको आहे जेको कमु कयां पियो अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां प्यारनि जे लाइ, जेको दोस्तनि जे लाइ मां कमु करणु चाहियां थो, उहो बि मां ड्रामो करणु चाहियां थो। जेको आहे वेब चैनल जे लाइ मां पंहिंजे हिन चैनल जे लाइ जेको आहे कॉमेडी हिकिड़ी सीरीज़, यानी जेको किश्तवार में अलॻि अलॻि कहाणियूं रखंदुसि, अलॻि अलॻि मौज़ूअ जूं कहाणियूं हूंदियूं उन में अव्हां दोस्तनि जे लाइ। उन में मां हीअ वीडियो रखंदुसि त छा उन में मां इहा अव्हां दोस्तनि जे लाइ अगरि इहो मां वीडियो जेके इहो ड्रामा आहिनि इहो ठाहे पंहिंजे हिन चैनल ते रखां त छा तव्हां दोस्त मुंहिंजी जेका मुंहिंजी मदद कंदव, मुंहिंजा सहकार कंदव मूंसां, अगरि तव्हां मुंहिंजो अगरि हीउ सहकार कंदव, मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदव, ऐं अव्हां दोस्तनि जो कोई साथ आहे, अव्हां दोस्तनि जो कोई प्यारु आहे, मां चाहियां थो त इहो पंहिंजो हमेशह क़ाइमु दाइमु रहे, ऐं हमेशह पंहिंजी हीअ जेके मुहबत वारो जेको रिश्तो आहे इहो क़ाइमु दाइमु रहे। इनशाला जेसीं ताईं ज़िंदगी आहे त इनशाला गॾु रहंदासीं, गॾु जेको आहे पंहिंजो इहो अव्हां दोस्तनि ते बहितरीनु ड्रामा बि ॾींदो हलंदुसि। अव्हां दोस्तनि खे, अव्हां पहिरीं प्यारनि दोस्तनि खे जेको आहे हिन ते वीडियो ते मां पंहिंजे हिन चैनल ते बहितरीनु वीडियो, यानी की बहितरीनु अदाकारनि सां, बहितरीनु जेको फ़नकारनि जा मां ड्रामा पंहिंजे शूट पंहिंजी डायरेक्शन में अव्हां दोस्तनि ताईं पहुचाइणु चाहियां थो। त तव्हां दोस्त कमेंट में पंहिंजा जेको आहे उहो रायो बि ॾियो मूंखे, कमेंट कयो त हा अदा काज़ी अदा इहो तो जेको आहे भलो कमु करीं थो या गंदो कमु करीं थो। ज़ाहिर आहे इन में थोरो तकलीफ़ आहे, थोरो अख़राजात वधी वेंदा, हिन में थोरी तकलीफ़ इहा आहे जो ज़ाहिर आहे जेकी अदाकार ईंदा उन्हनि ते ख़र्च बि थींदो, ऐं ज़ाहिर आहे उन ख़र्च थींदो त अव्हां दोस्तनि ताईं एंटरटेनमेंट पहुचंदी। जे ही चैनल ते सिंध टीवीअ ते KTN ते जेके अव्हां अदाकार ॾिसो पिया, उन्हनि ई अदाकारनि जा मां हिते जेको आहे अव्हां दोस्तनि जे लाइ बहितरीनु जेको आहे तक़रीबन 20 खां 22-23 मिंटनि जो जेको आहे किस्त अव्हां दोस्तनि ताईं मां हमेशह शेयर कंदो हलंदुसि त जीअं अव्हां दोस्त जीअं हिननि ड्रामनि मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियो, ठीकु ओड़ीअ तरह उन्हनि मुंहिंजे हुन ड्रामनि मां जेकी मुंहिंजी महिनत हूंदी उन में इनशाला अव्हां लुत्फ़ अंदोज़ थींदा, ऐं मूंखे पंहिंजी बहितरीनु राय खां जेको आहे मूंखे आगाह बि कंदा हलंदव त अगरि जे तव्हां मूंखे आगाही ॾींदव त मां उन कम में जेको आहे मां जेको आहे आसानी थी वेंदी मुंहिंजे कम जे लाइ, मुंहिंजे जेको आहे तव्हांजे तरफ़ां हिकिड़ो हौसला अफ़ज़ाई थी वेंदी, ऐं अव्हां दोस्तनि जो हिकिड़ो जेको आहे मुंहिंजे मथां तमामु घणो अहसान बि थी वेंदो। ऐं मां सम्झंदुसि त जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि, जेके मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि, उहे मूंसां साथ निभाइनि था पिया, त पोइ मूंखे कहिड़े शइ जो जेको आहे भउ आहे त मां जेको आहे उहो वीडियो न ठाहियां। ऐं अनक़रीब अव्हां दोस्तनि ते मां मामा लालू जहिड़ा फ़नकार बि पंहिंजे हिन चैनल ते अव्हां दोस्तनि खे मिनी ड्रामा जंहिंखे चइजे मिनी ड्रामा ठाहे अव्हां दोस्तनि ते मां शेयर कंदो हलंदुसि। उनजे लाइ अव्हां दोस्तनि खे सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त तव्हां पंहिंजो मुंहिंजे हिन वीडियो में तव्हां पंहिंजी आगाही ॾियो, पंहिंजो रायो ॾियो त अदा काज़ी इहो भलो कमु आहे या ख़राबु कमु आहे, ऐं हिन में
तव्हां पंहिंजा पंहिंजा राया ॾियो। ज़ाहिर आहे मां अगरि कमु कंदुसि त तव्हां दोस्तनि जे सहकार सां ई कमु कंदुसि। अगरि जेकॾहिं अव्हां दोस्त ॾिसण वारा ई तव्हां मूंखे अगरि रायो ॾींदो त पोइ मां जेको आहे बराबरि उन ते ख़र्च बि न कयां। अव्हां दोस्तनि जे लाइ जेको आहे ज़ाहिर आहे ख़र्चु थींदो, हुन में लखे रुपया ख़र्चु अचे थो पियो। जेकॾहिं अव्हां दोस्त ॾिसो त पोइ उहो मां अव्हां दोस्तनि जे लाइ जेको आहे उहे मिनी ड्रामा पंहिंजे हिन चैनल ते रखणु चाहियां थो। इहो मूंखे तव्हां रायो ॾियो ऐं कमेंट कयो, लिखो। हुन में अदा ग़ुलाम मुस्तफ़ा आहे, जीअं हेॾा ठठे जो ऐं अदो असांजो असगर थेबो साहिबु आहे, ऐं असांजो दिलशेर भाउ आहे, शौकत भाउ आहे, ऐं नादर भाउ आहे, ज़मीर भाउ आहे, ज़मीर जमाली भाउ आहे। तमामु खोड़ दोस्त आहिनि। मूंखे दोस्तनि जा नाला ज़हन ते अचनि था पिया, ऐं कुझु दोस्तनि जा अॻियां पहिरियां ज़ाहिर आहे मां जॾहिं तव्हां दोस्तनि जा कमेंट ईंदा आहिनि त मां उहे हिकिड़ो परचो ठाहींदो आहियां। उन परचे में अव्हां दोस्तनि जा नाला लिखी पोइ उन्हनि जा मां दोस्तनि जो जेको नाला खणंदो आहियां। ऐं हींअर जेके मूंखे दोस्त ज़हन ते अचनि था पिया, कुझु नवाब शाह जा बि आहिनि, हैदराबाद जा दोस्त जा मातली ठठो टंडो अला यार टंडो महमद ख़ान, ऐं परे परे जा जेके दोस्त आहिनि उहे टाइम मुंहिंजो ई वीडियो ॾिसनि बि पिया ऐं पंहिंजो पंहिंजो जेको आहे उहो ज़ाहिर आहे उन्हनि दोस्तनि जा नाला न खणी चुको आहियां त ज़ाहिर आहे उहे माइंड कंदा त अदा माइंड न कजो। ऐं काफ़ी जेको आहे नाला ज़हन ते न आहिनि बीहंदा, इन जे लाइ मां अव्हां दोस्तनि खां मुआज़रत कंदो हलंदुसि त इहो जेको आहे अव्हां ॾुख बि न कयो। ऐं जे अगरि तव्हांजा अगरि खोड़ सारा सभु कमेंट में नाला हूंदा त पोइ हिकु वारी तव्हां दोस्तनि जो, जीअं हींअर मां अव्हां दोस्तनि खां रायो वठां थो पियो पंहिंजे चैनल जे लाइ, पंहिंजे ड्रामनि जे लाइ, पंहिंजे डायरेक्शन जे लाइ, अव्हां दोस्तनि खां मां रायो वठां थो पियो त अगरि हुन में तव्हां पंहिंजो पंहिंजो रायो ॾींदो त मां उहो पूरा तव्हांजा नाला ऐं जेको आहे तव्हांजो रायो उहो मां नेक्स्ट अचण वारे जेके वीडियो में अव्हां दोस्तनि सां बि शेयर कंदुसि। अव्हां दोस्तनि खे बि ॿुधाईंदो हलंदुसि। अव्हां दोस्तनि जो जेको आहे शुक्रियो त किन किन दोस्तनि कहिड़नि कहिड़नि दोस्तनि मूंखे जेको आहे हीउ रायो ॾिनो त बाबा अदा कर, किन दोस्तनि चयो त अदा न कर। पोइ उहो वोट कंदासीं त जेकी आहे करण वारा जेके आहिनि, जेके चवनि था अदा कर, त उनजो बि असांखे जेको आहे वोट ॻणींदासीं, ऐं जेके मना करण वारा हूंदा उनजी बि वोट ॻणींदासीं। त इन जे लाइ बहितरु आहे त तव्हां सभ खां पहिरियां जेतिरा बि दोस्त आहियो उहो तव्हां पंहिंजो पंहिंजो जेको आहे कमेंट में मूंखे रायो ॾियो त ड्रामो कजे पंहिंजे चैनल जे लाइ या न कजे। इहो ज़रूरी अव्हां दोस्त मूंखे जेको आहे रायो ॾींदा, ऐं इनशा मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन वीडियो में अव्हां ज़रूरु कमेंट कंदा, ज़रूरु कमेंट कंदा, ज़रूरु, छो त मुंहिंजी दिलि घुरे थी पई त ज़ाहिर आहे जेतिरी तव्हां मूंखे मुहबत ॾिनी आहे, जेतिरो मूंखे तव्हां मूंखे सलीक़ो ॾिनो आहे, तव्हां जेकी मूंखे इज़त ॾिनी आहे, ऐं उहा त मां हमेशह लाहिण जोॻो ई न आहियां। इन जे लाइ मां दोस्तनि खे मां इहे ई गुज़ारिश कंदुसि त तव्हां जीअं हीअं पंहिंजो जेको रिश्तो हले थो पियो, इन रिश्ते खे बाक़ाइदा अॻिते हलाए ऐं सुहिणे नमूने सां पंहिंजो ई साथ हमेशह क़ाइमु दाइमु रहे। ऐं दोस्त तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। ज़ाहिर आहे मां रातिनि जो जाॻी अव्हां दोस्तनि जे लाइ वीडियो ठाहींदो आहियां। पहिरियों उहा किस्त ॾिसंदो आहियां, किस्त ॾिसी करे पोइ उन मथां अव्हां दोस्तनि खे दोस्तनि ते उहा वीडियो पहुचाइण जी कोशिशि कंदो आहियां। ऐं ज़ाहिर आहे तव्हां सां जेको मुहबत वारो रिश्तो आहे उहो क़ाइमु दाइमु रहण जे लाइ इहो सभु कुझु करिणो थो पवे। इन में मुंहिंजी बि रोज़ी आहे, मुंहिंजो बि भलो आहे, मुंहिंजी बि अव्हां दोस्तनि जी चवंदा आहिनि न त फुड़ी फुड़ी तलाउ, फुड़ी फुड़ी दरियाउ, ऐं फुड़ी फुड़ी समंदर, ईअं तव्हां दोस्तनि जी फुड़ी फुड़ी जेका तव्हांजी मुहबत आहे उहा मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त, क़ाबिल एतिराम ऐं समुंड बराबरि आहे। अव्हां दोस्तनि जेको प्यारु आहे, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख थोरा लख लाइक। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिड़ंदा रहो। ऐं जेकॾहिं अव्हां दोस्तनि मुंहिंजा कंहिं बि दोस्त अञा ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं न आहे ॾिठो त हाणे आख़िर ताईं ॾिठो, बाक़ी कुझु टाइम बचियो आहे थी त आख़िर ताईं ॾिसंदा हलो। ऐं जेकॾहिं अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न करे चुका आहियो त अदा बराए महिरबानी
त हिन मुंहिंजे हिन वीडियो खे जेको आहे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो जल्दीअ में, ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका वीडियो अवां दोस्तनि ताईं आसानी पहुची सघे। त मां चाहियां थो अवां दोस्तनि खां कजे थी मोकिलाणी, जुदा ना फिदा, पाकिस्तान जिंदाबाद, जिए सिंध, जिए सिंध में रहंदड़ मारवाड़ा, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली, जिए लतीफ़ जा मारवाड़ा, सिंधी अबोज मारवाड़ा। अलाह अवां सभिनी खे आबाद रखे, अलाह अवां सभिनी खे ख़ुशि रखे, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़। त हिन मुंहिंजे हिन वीडियो खे जेको आहे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो जल्दीअ में, ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका वीडियो अवां दोस्तनि ताईं आसानी पहुची सघे। त मां चाहियां थो अवां दोस्तनि खां कजे थी मोकिलाणी, जुदा ना फिदा, पाकिस्तान जिंदाबाद, जिए सिंध, जिए सिंध में रहंदड़ मारवाड़ा, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली, जिए लतीफ़ जा मारवाड़ा, सिंधी अबोज मारवाड़ा। अलाह अवां सभिनी खे आबाद रखे, अलाह अवां सभिनी खे ख़ुशि रखे, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़।